नाज़रीन सखर में खबर शामिल कयूं पिया। हफ़ीज़ लाशारी जी तहत मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान के सदर मोहम्मद काशिफ चौधरी, सरपरस्त आला मोहम्मद शाहिद रज़ाक सका, नायब सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन बियन अगवान की वफ़द से गड इस्लामाबाद में वफ़ाकी मुमलकत वज़ीर बराए ख़ज़ाना बिलाल अज़हर कयानी से मुलाक़ात कई। नंढन वापारियों के लिए आसान ए सादो टैक्स रिटर्न ए फिक्स टैक्स, नंढन वापारियों जा मसला आसान करने, पॉइंट ऑफ सेल के खात्मे के मुतालबन ते ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौके ते मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान के सदर मोहम्मद काशिफ चौधरी, मोहम्मद शाहिद रज़ाक सका, हाजी मोहम्मद जावेद मेमन ए बियन अगवानन जो चवण हो त ईंदड़ वफ़ाकी बजट रियल्टर्स के लिए आसान, सादो ए काबिल अमल टैक्स निज़ाम मुतारिफ़ करायो वञे त जीअं टियर 1 जी वापारनि, रियल इस्टेट, मोबाइल, कंप्यूटर, IT, खाधे पीते जी शयुनि, मेडिकल समेत ॿियनि सनअत जे लाइ टैक्स शरह घटि ऐं मुनसफ़ाना कारोबारी तबिके के FBR जी पेचीदा निज़ाम, ख़ौफ़ ऐं हिरासानी मां छुटकारो मिली सघे। हुननि जो चवणु हो त बिजली ऐं पेट्रोल जे अघनि में फौरी घटिताई कई वञे। अॻवाननि यकीन ॾियारियो त वापारियुनि जी मुशावरत सां टैक्स इस्लाहात आणींदासीं ऐं वापारियुनि जे मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा।